नाज़िन दादू खां सिकंदर भुट्टो जी ख़बर शामिल कंदा हलूं त सिंध हुकूमत जे हुक्मनि ते डिप्टी कमिश्नर दादू सैयद मुर्तज़ा अली शाह जे हिदायतनि ते दादूअ में क़ाइमु कयल बचत बाज़ार जो असिस्टेंट कमिश्नर दादू डॉक्टर शाहनवाज़ मीराणी पारां हंगामी दौरो करे जाइज़ो वरितो ऐं दुकानदारनि खां अघ मालूम कया। जॾहिं त खाइण पीअण वारनि शयुनि जा अघ शहर जे दुकाननि ऐं बाज़ार खां सस्ता हुजण सबबि शहरनि ऐं रोज़ेदारनि वॾे अंग में बचत बाज़ार में पहुची ख़रीदारी कई। नाज़िन दादू खां सिकंदर भुट्टो जी ॿी ख़बर बि शामिल कंदा हलूं त गाज डाइवर्शन बंद जे तरक़ियाती कम में चूंडियल नुमाइंदनि पारां ॾिनल ठेकेदार कम में नाक़स मटीरियल इस्तेमालु करण ते बंद टुटी पियो। वास्तेदार इंजीनियर सर्वेयर ऐं ॿियनि मार्फत ठेकेदार वॾी रक़म कढाए गुम थी वियो। यादि रहे त कुझु महीना अॻु महाॿोॾि ऐं बरसातुनि सबबि गाज डाइवर्शन बंद टुटण सबबि काशू जूही तालको ॿुॾी तबाह थी वियो हो, जंहिं करे सरकार पारां अरबे रुपयनि जी बजट मंज़ूर करे गाज डाइवर्शन बंद खे ॿीहर तामीर कयो पियो वञे, पर हद जे चूंडियल नुमाइंदनि ऑफिसरनि ऐं ठेकेदारनि जे करप्शन सबबि बंद सही न ठही सघियो आहे, जंहिं करे ईंदड़ साल ॿोॾि ऐं बरसातुनि जे इम्कान सबबि दादू ज़िले खे वॾो ख़तरो लाहक आहे।